शहीद उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी जो क़त्ल मां जा तो समूरे सिंध जो शऊर जो क़त्ल आहे, समूरे सिंध जे उस्तादनि जो क़त्ल आहे, समूरे सिंध जे शागिर्दनि जो क़त्ल आहे ऐं तालीम जो क़त्ल आहे। आख़िर सिंध में तव्हां सिंध वासियो घणा लाश खणंदो? इन्हनि हुक्मराननि खां पुछो, इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खां पुछो जंहिंखे तव्हां उते वोट ॾिना आहिनि, जेके तव्हांजी वोट जी ताक़त सां जेके असेंबलियुनि में अची वेहनि था ऐं तव्हांजी हुक्मरानी दावा कनि था, पर बदकिस्मती सां सिंध जे माण्हू खे निधड़को करे लावारिस करे मारियो वञे थो। पर किथे बि तव्हांखे ॾिसो त कंहिं बि गवर्नमेंट जे कंहिं बि नुमाइंदे जो, चूंडियल नुमाइंदे जो, वज़ीर आला जो, सूबाई वज़ीरनि जो, हेतिरियूं ऐवान जूं असेंबलियूं, क़ौमी असेंबलियूं, उनखां पोइ सिंध असेंबली, तव्हां ॾिसो त किथे बि तव्हांखे जेको आहे कंहिंजो माना कंहिंजे आवाज़ उथाइण लाइ हिननि टाइम न आहे। बाक़ी इन्हनि खे पंहिंजी अयाशी लाइ टाइम आहे। इन्हनि हुक्मरान खे वोट वठण अचे थो, वोट वठण महिल इहे हुक्मरान तव्हांजे दरमियान आहे। अॼु पुछो उन्हनि खे ॻिची मां झलियो त तव्हीं किथे आहियो। मां सम्झां थो शहीद अल्लाह रखियो नंदवाणी जो क़त्ल पूरी सिंध जो क़त्ल आहे। जेकर तव्हां ईअं ख़ामोश रहंदो, ख़ामोश रहियो त तव्हांजे बचे बचे खे मारियो वेंदो। तव्हां ॾिसो त सिंध जो माण्हू निधड़को लावारिस करे उन्हनि जा लाश ॾिना वञनि पिया। सिंध जे माण्हुनि खे चंद हिकिड़ा धाड़ेलनि जेका उन्हनि खां न को रेंजर्स खे ॾिसणो, माज़रत सां रेंजर्स असांजे रियासत जो हिसो आहे, पर रेंजर्स बि ॾिसो त उनजो किथे किरदार नज़र कोन पियो अचे। आर्मी चीफ साहब, मैं आपसे भी कहता हूँ खुदारा आप सिंध पे तवज्जो दें, खुदारा। चीफ जस्टिस पाकिस्तान मैं आपसे भी कहता हूँ, लेकिन मैं अपने सदर पाकिस्तान से तो कोई उम्मीद नहीं रख सकता, क्योंकि वो सिंध के भी हैं, सिंध से ही रहने वाले हैं, लेकिन उनसे हम कोई उम्मीद नहीं रख सकते, क्योंकि उनकी माजी की कारकर्दगी और उनकी सिंध में हुकूमत, और बिलावल भुट्टो चेयरमैन साहब, आप भी देखिए कि किस तरह सिंध के लोगों को जो है कत्ल किया जा रहा है, टारगेट किया जा रहा है। तो खुदारा अब बस कर दें, अब कुछ तो लोगों को रिलीफ दें। बिलावल साहब, आप बात करते हैं जमहूरियत की, तो जमहूरियत, ये सिंध में जमहूरियत है कि सिंध के लोग जो हैं वो गैर महफूज हैं, लोगों को कत्ल किया जा रहा है। लोग इतने गैर महफूज हो गए हैं कि लोगों को मैं समझता हूं कि अपने घरों से नहीं निकल रहे लोग। एक तो दूसरी तरफ पूरी सिंध में डकैतियां, चोरियां, तो इतनी वारदातें हो रही हैं जिस पे लोग शदीद परेशान हैं। लेकिन आप बताएं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कि आखिर ये सिलसिला कब तक बंद होगा? आखिर ये सिलसिलो सिंध जे माण्हुनि सां कॾहिं ताईं बंदि थींदो?